हिकिड़े ॾिहाड़े खोड़नि जे भरमा अची लंघिया, जुमे जो ॾिहाड़ो आहे, दिल में सोचो वॾो शहर आहे, निमाज़ थींदी आहे, मखदूम वटि निमाज़ पढ़ूं पोइ अॻिते वेंदासीं। मखदूम साहब वटि जीअं जो विया त मखदूम साहब अदब सां मिलियो, पीसे रोज़े वारे खे रहाई, मानी खाराई, आज़ान जंहिं महिल आई मस्जिद ॾे रवाना थिया। ॿई गड़िया पिया वञनि बुज़ुर्ग, मखदूम मोहम्मद आकिल पीसे रोज़े वारो, पुठियों जमात। जंहिं महिल शहर मझा लॻे अॻिते थिया, मस्जिद जे शहर जे विच ते आया, तमल हिकिड़ी कुकड़ मुई पई हुजे, कंहिं शख्स जी मरी वई ही, सा उछलाए छॾी हई, घिटी में पई ही। मखदूम मोहम्मद आकिल दिल में सोचो त रोज़े वारो मोहम्मद राशिद सैयद आहे ऐं साहिब करामत ऐं कमाल आहे, माण्हू नवां नवां मुरीद पियो बणाए, मां बि मखदूम आहियां, बुज़ुर्ग आहियां, पंहिंजी तरह करामत त ॾेखारियांसि। इहो दिल में ख़्याल करे हज़रत मखदूम मोहम्मद आकिल रहमतुल्लाह अलैह थोड़ो जो हयो उन मोल कुकड़ खे त अल्लाह जे इज़्न सां जेरी थी पई। अल्लाह वारनि जे पेर में कमाल आहे। पीसे रोज़े वारे ॾिठो, समझी विया त मखदूम साहब मड़ी मूंखे करामत ॾेखारी आहे, माशा अल्लाह, ठीकु आहे। मस्जिद में विया, सुनतूं पढ़ियूं, खुतबे जो टाइम थियो। पीसे रोज़े वारे खे चई, क़िबला तव्हां मेहमान आहियो, आले रसूल आहियो, मुंहिंजा दोस्त बि आहियो, असां वटि हली आया आहियो, तंहिंजे करे मां तव्हांखे इजाज़त थो ॾियां, खुतबो बि तव्हां पढ़ायो, जुमो बि तव्हां पढ़ायो। थींदो आहे न सही, को दोस्त दोस्त वटि आलिम हली ईंदो आहे, इहो अख़लाक़ी फर्ज़ आहे उन पेशमाम जो जो उनखे सलाह करे। मखदूम साहब सलाह कई, सही तव्हां नमाज़ पढ़ायो। हज़रत पीसे रोज़े वारा फरमाइनि था, मखदूम साहब तव्हां मूंखे मोकल ॾिनी आहे, तव्हांजी महिरबानी खुतबे जे लाइ, नमाज़ जे लाइ। हाणे मुंहिंजी मर्ज़ी मां जंहिंखे चवां, तव्हांखे एतिराज़ त कोन्हे न? हज़रत मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, न मूंखे को एतराज़ कोन्हे, अवां पढ़ायो, अवां जो को खलीफ़ो पढ़ाए भली पढ़ाए, मूंखे एतराज़ ही कोन्हे। हज़रत पीर सही रोज़े वारा रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पिया, ओ खलीफ़ा जी क़िबला मस्जिद खां ॿाहिरि वञ, जेको नज़र अचई तंहिंखे वठी आ, जेको बि मुंहुं चढ़ई तंहिंखे वठी आ। हाणे ही उहो ज़मानो अथव जंहिं ज़माने में बाग खां पोइ सभु मुस्लमान मस्जिद में हूंदा, सम्झो था अलाए न? अॼुकल्ह बाग खां पोइ सभु मुस्लमान ॿाहिरि, अञा वेठा गाना टीवियूं फिल्मूं ॾिसंदा, बाग आई क़ुरान जी तिलावत आई, जक त बंदि करे वेही रहंदा, इहा ॿुधण जे लाइ तयार कोन्हनि के। अल्लाह तबारक व तआला शर असांजे हाल ते रहम फरमाए। अफ़सोस मुस्लमान मस्जिदूं फिटाए छॾी, निमाज़ जे वेझो कोन, दीनदारी तो में कान्हे का, पोइ छाजो तूं मुस्लमान ई पाण खे सुन्नी थो सॾाई। आशिक़ रसूल हूंदो आहे जेको अल्लाह जे हबीब पाक फरमायो आहे, फ़िस्सलात कुर्रतुल ऐनैय, निमाज़ में मां मुहम्मद जूं अखियूं ठरंदियूं आहिनि, त आशिक़ रसूल जूं बि निमाज़ में अखियूं ठरनि। आशिक़ रसूल निमाज़ी हुजे या बेनिमाज़ी, ॾाढे ॻाल्हि पर ॾाढे ॻाल्हि, आशिक़ सुन्नी निमाज़ी हुजे या बेनिमाज़ी। हाणे हथ कोन थो खणायां, पर अॼु पक्को वाइदो कयो त इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदासीं। इंशाअल्लाह बि ॾुखी थी लॻे पई, जहिड़ो गिचीअ में ॻटु पइजी वियो, चओ इंशाअल्लाह पढ़ंदासीं। अल्लाह तौफीक नसीब फरमा, सब निमाज़ी थी पओ, दीनदार थी पओ, मस्जिदूं आबाद कयो। अबा हमेशा फिटल जाइ ते चिब वेहंदी आहे, सम्झो था अलाए न? फिटल जाइ ते केरु वेहंदो आहे? अवां मस्जिदूं फिटायूं, मस्जिदुनि में वहाबी वेहिजी विया, चिबरा वेहिजी विया, अवां आबाद कयो, इंशाअल्लाह उहो वक़्तु ईंदो जो पंड जूं सभु मस्जिदूं अहले सुन्नत जे हथ में हूंदियूं। आओ या न? पर तॾहिं थींदो जॾहिं निमाज़ी बणिबो, निमाज़ी न थींदो त पोइ चिबरा वेठा हूंदा। तंहिंजे करे अवी निमाज़ी बणिजी पओ। इन्हनि मस्जिदुनि खे ठाहिण वारा सुन्नी, चंदो सुन्ननि जो, मुजादा मस्जिदुनि जा प्लाट अहले सुन्नत जमात जा, कुर्बानी ॾियण वारा सुन्नी, पर तव्हां ख़ाली करे विया, छॾे वियो, पोइ चिबरा अची वेही रहिया। अवां पंहिंजूं मस्जिदूं आबाद कयो, इंशाअल्लाह अज़ीज़, जाते अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह जो नारो लॻो त शैतान पाण ई भॼी वेंदो। इंशाअल्लाह चओ, इंशाअल्लाह। दुरूद शरीफ बुलंद आवाज़, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम। हाणे ई उहो ज़मानो आहे जो आज़ान खां पोइ को बि मुस्लमान ॿाहिरि न हूंदो, सभु मस्जिद में।
پیر سے روزے والے خلیفے کے چو ون جکو ملئی تے کے وٹھی خلیفہ جو باہر نکتو مسلمان تو باہر کو ہوئے ہی کون ہکڑو واڑے ہوا تھال متھے تے چھولا وٹھو چھولا چھولا وٹھو چھولا وکڑندو پیو اچے فقیر کے حکم ہو تو جکو ملئی تے کے وٹھی واڑے کے چی ہلو مسجد میں واڑے چو مسلمین موجو چھا مسجد میں چی بابا پیر سے سجو تھی کہ بابا موجو پیر بیر میں کچھ نہ ونے فقیرو ہر پیر صاحب جو چیندا ہلو دے تو زوری بوٹھی ہلو سائے تھال بے ہاری جو تو سائے نہ تو فضیلت سا تھال جو تو ہل ڈیٹھائی جو فقیر جو گاڑیو کیوں چے میں مسلمین نہ تھوڑی تو ہل اب آزور جے کہ وزاری یار صحیح مسجد میں وٹھی آئے جب مسجد میں آئے حضرت پیر سے روزے والے جی نظر پئی زبان سا کچھ نہیں کون تھا رگو نگاہ فرمائن تھا نگاہ ولی میں یہ تاثیر دیکھی بدلتی ہزاروں کی تقدیر دیکھی وانے جے متھا نظر پیا فوراں تو چوے لا الہ الا اللہ محمد الرسول اللہ سبئی تو صلی اللہ علیہ وسلم حضرت سے روزے وارا فرمائن تھا ان کے باہر وٹھی ونجو ان کے تڑ کرائے اچو ان کے وضو کرائے اچو ان کے کپڑا مٹرائے اچو جلدی جلدی ان کے غسل کرایو ویو کپڑا مٹجی ویا وضو کرے موٹی آیو جمل اندر آیو تمل پیر سے روزے وارا فرمائن تھا او نواں مسلمان اتھی ممبر تے خطبو پڑھ حکم تھیو ممبر تے بیٹھو ایڑو فصیح الزبان فصیح اللسان میں عربی میں خطبو پڑھی جو جہان حیران تھیو خطبو پڑھی لتھوا پڑھ فرماتا ہنے ممبر تو لتھوا مصلی تے بھی نماز پڑھا تو اج نو مسلمان تھیو جڑو ماں جے پیٹا جو نو جاؤ تو کہ کلمے پاک کرے چھڈیو موجا ادا ایڑی بہترین نماز پڑھائی قرات سوہنی نماز جا شرائط پورا نماز پڑھائے دعا گری جمل فارغ تھا حضرت روزے وارا فرمائن تھا او مخدوم صاحب موئی ککڑ جیری کرن وڈی گال کانہے کا یا وریب مری وی دی پر کا موئی دل جیری کر جے کا قیامت تئی وری نہ مرے ان کے نگاہ سا ایڑو جیرو کر جو وری نہ مرے خدا جو قسم اللہ وارا مویوں دلیوں جیریوں کندا ہن ایڑیوں جیرو کدا جو قبر میں بھی لا الہ الا اللہ جو ذکر کروا تنی